बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही बीह कटे साफ़ करे मूं धोई रखिया आहिनि। हाणे हिक देगिड़ीअ में गरम पाणी करे इहे बीह मां रधींदमि। एसिताईं रधींदमि जेसिताईं इहे बीह ॻरी वञनि। पोइ इन्हनि खे छाणे हिक पासे करे रखंदमि। हिक तईअ में थोरो तेल विझी उन में थोरो ज़रड़ो जीरो विझंदमि। जॾहिं जीरो टिड़के पोइ उन में शामिलु कंदमि हिकिड़ो टमाटो कुटियल। जॾहिं टमाटो थोरो पाणी छॾे त उन में विझंदमि लूणु, हेड ऐं पीठल ॻाढ़ा मिर्च। चङी तरह मिलाए थोरो हिकु ॿ टहिको अचे टमाटनि खे त उन में शामिलु कंदमि मां रधियल बीह। चङी तरह मिलाईंदमि बीहनि ऐं टमाटरनि खे पाण में। जेसिताईं बीह ऐं टमाटा पाणी ख़ुश्क कनि ओसिताईं असां हिक वटड़ीअ में थोरी दही फेंटे रखंदासूं। जॾहिं बीह ऐं टमाटा चङी तरह भुॼी वञनि पोइ उन में शामिलु कंदमि ॿ सावा मिर्च ऐं दही जेका मूं फेंटे रखी आहे। पोइ बीह ऐं टमाटरनि खे चङी तरह दहीअ में मिक्स करे जॾहिं भाॼी असांजी तेल ते अचे त आख़िर में सावा धाणा बुरके प्लेट में लाहींदमि। तयारु आहिनि असांजा टमाटनि वारा बीह। तमामु सवला ठाहिण में ऐं ज़ाइक़े में तमामु ई बहितरीनु आहिनि। उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदा।